गिफ्ट तहांजे सामू वठी ता चऊं जंहिंजो नालो आहे कमलेश बलवानी जेका अहमदाबाद में आहिनि। उहे पंहिंजो कॉमेडी स्किट ॾेखारे तहांखे विंदराईंदा। त स्वागत कयो। हिते ताड़ियुनि सां स्वागत त नथो थी सघे पर कमेंट कयो, उन्हनि जो स्वागत कयो। मिस्टर कमलेश बलवानी अहमदाबाद। जय झूलेलाल। कमलेश जी तव्हांजा वीडियोस असां जाम ॾिठा आहिनि। नंढा वीडियोस, ॾाढा सुठा वीडियोस, कॉमेडी एकदम खिलाइण वारा। थैंक यू साईं। सभिनी खां पहिरीं तव्हांखे वाधायूं हुजनि रोशनी जी, तव्हांजो जन्मदिन जूं वाधायूं। महिरबानी, थैंक यू। ॿियो सुनील जी तव्हांखे जय झूलेलाल। तव्हांजे घर वारीअ जो जन्मदिन आहे, तव्हांखे बि वाधायूं हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु, थैंक यू वेरी मच। ॿियो हाणे असां तव्हांखे चवंदासीं कि तव्हां थोरो पंहिंजो कोई पंहिंजो स्क्रिप्ट ॾेखारियो। तव्हां सॼी हाणे असां फुल स्क्रीन ॾेखारींदासीं त तव्हां पंहिंजी जेको बि तव्हां स्क्रिप्ट रेडी कयो आहे उहो ॾेखारे सघंदा आहियो तव्हां। तव्हांखे लॻे थो अॼु जनमदिन रोशनी ॾींहं जो आहे त पिक्चर ते वञिजो तव्हां बि, छो जो मां त हिकु दफ़ो वियुमि, पछतायो हुयो। मूंखे हिकु पासे वारीअ चई पिक्चर ते वञिणो आहे। मां चयो हल भाई, तुंहिंजे लाइ त जॻह जान हाज़िर आहे। वियासीं, पिक्चर ॾिसी आयासीं, घुमी फिरी आयासीं। अची करे घर वारीअ ख़बर कढी चई मां ॿुधो तव्हां पिक्चर ते विया आहियो। मां चयो भाई तोखे कीअं ख़बर पई? चई मूंखे सभु ख़बर आहे। मां चयो भाई ॾिस, अॼुकल्ह फिल्मूं अहिड़ियूं आहिनि ई कोन जो फैमिलीअ सां ॾिसनि। हे फिल्मूं ई अहिड़ियूं आहिनि वाया, भई कंहिंखे ख़राब लक्षण पवनि, हिन करे पाड़े वारीअ सां वञ, भले हुनखे पव, तूं बची वई आहीं। चई ठीकु आहे, पर ॿिए दफ़े मूंखे वठी हलिजो। मां चयो पक तोखे वठी हलां। हाणे थोरो टाइम अॻु असांजे एरिया में शोले पिक्चर लॻी, अमिताभ बच्चन धर्मेंद्र वारी। मूंसां ज़िंदगी जी मूंखे त हलणो आहे। तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे, माण्हू फिल्म ॾिसण वेंदो आहे त 2 कलाक त हुनजो भूत सवार मगज में हूंदो ई आहे। ॿाहिरि निकिरी हर कोई चवंदो आहे मां धर्मेंद्र, मां अमिताभ बच्चन, मां शाहरुख खान, मां फलाणो। त असां त वियासीं, पिक्चर ॾिसी आयासीं। ॾाढो जोश हो पिक्चर जो। अची करे घर वेठुमि, चयोमांसि सुहिणी हाणे चांहि में पीआर। ठाहे आई 2 कोप चांहि जा, वेठुमि पीअण। वेठे वेठे मज़ाक में चयोमांसि बसंती जरा नाच के तो दिखा। एतिरे में 2 ॿार अची विया ॼाण। कि खबरदार कुत्ते के सामने मत नाचना। मां चयो भाई हे छा आहे? मां मज़ाक थो कयां, तव्हां सीरियस था सम्झो? चई पप्पा असां बि मज़ाक था कयूं, तव्हां फिल्म में घुसी आहियो, असां बि घुसी आहियां। मां चयो बाबा तोबा आहियो था। हे अॼुकल्ह जी जनरेशन हुजे, खणी झूने ज़माने जी जनरेशन हुजे, फिल्म जो भूत सवार त थियणो ई आहे। ईअं ई साईं असां वेठा हुआसीं घर, वेठे वेठे ॻाल्हियूं निकितियूं। चयोमांसि छा थी करे, कुझु ठाहे भला। चई छा ठाहियां? चई तोखे भई जेको वणे तूं ठाहे। चई ठीकु आहे, हिकिड़ो कमु कयो, साम्हूं वारीअ जे घरां कुझु वठी अचो। मां चयो इहो वरी कीअं भाई, तूं हिते घर में ठाहे? चई उहो ई त मां तव्हांखे पहिरियों थी ठाहियां, ॿियो कुझु आहे कोन जो छा ठाहियां? तव्हांखे चरियो ई ठाहिणो आहे। मां तोबा आहे बाबा। मूंखे वठी हली हिकिड़े महाराज वटि। चयसि बाबा हे सॼो ॾींहुं घर में मज़ाक थो करे, मस्ती थो करे, भई हिनखे कुझु अकुल ॾियो, कुझु सिखे, घर बार में ध्यानु ॾे, सॼो ॾींहुं मज़ाक मस्तीअ में लॻो पियो आहे। मां चयोमांसि हा बाबा, जीअं चए उहो सही आहे, करियो। बाबा वियारी पासे में। चई हा तूं मज़ाक मस्तीअ में ध्यानु ॾिनो थी? मां चयोमांसि हा बाबा, मुंहिंजो कमु ई उहो सॼो ॾींहुं टोकबाजी कयां, मस्ती कयां, मज़ाक कयां, जोक्स कयां। चई अच्छा। चई पूजा वूजा छो नथो कर? मां चयोमांसि दादा बाबा पूजा में मन ई नथो लॻे। चई ठीकु आहे, हिकिड़ो कमु कर, तूं पूजा ते हेॾे मोकिल, तूं ॿिए कंहिं में मन लॻाए।
मां चयो वाह तूं त मूंखां बि पोतल आहे बाबा। ईअं कंदे कुझु ॾींहं थिया, वञण अचणु चालू हो, रोज़ उनजा प्रवचन ॿुधंदो हेॾे होॾे। अची करे घर वारीअ खे ॿाहिरि कढी छॾियो। कम वारी माईअ सां मां ठही वई न। पाड़े वारनि चयो भई हे छा कयो थी, घर वारीअ खे ॿाहिरि कढियो थी, कम वारीअ सां वेही रहियो आहे, ईअं सुठो न लॻे तोखे? मां चयोमांसि भई इहा ई मूंखे वठी हली बाबा वटि। उन ई बाबा मूंखे चयो आहे माया खां परे रहो, शांतीअ सां रहो। त हिन करे मां माया खे कढी छॾियो आहे, शांतीअ सां रहां थो। ॿियो हाणे छा कयां? हाणे हिकु दफ़ो मुंहिंजे घर वारीअ खे पाड़े वारीअ अची करे चयो तोखे जो सावरनि जो एॾो ज़ुल्म थो थिए त तूं पंहिंजे मुड़ुस खे ॻाल्हि त कर भई हीअ हीअ ॻाल्हियूं आहिनि। हिनखे छा ॻाल्हि थी? छो उहो मतां तुंहिंजो तरफ़दारी करे। चई मलेरिया जे बारे में पोइ मच्छरनि सां ॻाल्हाइबो आहे छा? चइबो त डॉक्टर अचे न। मां चयो वाह भई पोइ हाणे त मां असांजे पाड़े में मुखीअ ऐलान कयो कि जेको बि पंहिंजे घर वारीअ न ॿुधंदो आहे, पंहिंजी हलाईंदो आहे, उहो असांजे हवेलीअ ते अचे। हली विया चङा ॼणा, मंझी वियुमि वट सां, मां ॿुधंदो ई न आहियां घर वारी। वियासीं उते, सभिनी खां सुवाल जवाब कई, सभिनी जवाब ॾिनो, सभु हाराईंदा विया। मुंहिंजो नंबर आयो, मूंखे चई तूं घर वारी ॿुधंदो ई? मां बिल्कुलु न। चई उहा चवई राति खे ॾींहुं आहे तूं चवंदे हा? त मां न बिल्कुलु न। चई ठीकु आहे भई हिनखे कारो घोड़ो इनाम में ॾियोसि। मां ख़ुशि थी वियुमि, कारो घोड़ो इनाम में मिलियो। ऐं घर थप कंदो अची घराड़ी खे चयोमांसि ॾिस इनाम खटियो आहे। अची करे ॾिठई कि इनाम त खटियो अथव पर हे कारो घोड़ो, ॿियो कोई घोड़ो ई न हुयो छा? मां चयोमांसि भई मिलियो त आहे। चई पर अछो घोड़ो हुजे हा त केॾो मस्तु लॻे हा, ऐं तव्हां ईअं राजकुमार लॻो आहे। मां चयो इहा बि ॻाल्हि सही आहे। ठीकु आहे, वरी वियमि ताप कंदो सिधो मुखीअ वटि। चयोमांसि साईं मुखी साहिब चओ। चयोमांसि साईं हिन कारे जी जॻह ते अछो घोड़ो मिले त केॾो सुठो लॻे, मां राजकुमार लॻां। चई कंहिं चए थो कीअं? मां चयोमांसि साईं मुंहिंजी घर वारी अचे, रख घोड़ो वापसि। तूं बि घर वारीअ चवण ते हलियो आहे न, तूं लहे न करे। मां चयो यार हे त फासी वियुमि मां। माना उन्हनि में एॾी आवड़त आहे घर वारीअ में भई कंहिं न कंहिं तरफ़ां भले केतिरी बि पंहिंजी हलाए मत, पर घर वारीअ अॻियां हू कॾहिं न हलाए। भई हाणे छा कजे, हलणी त हुननि जी आहे, ॿियो कंहिंजी त हलंदी कोन। हिकिड़े साईं वैज्ञानिक आहे, मुंहिंजो सुञातल, ॾाढियूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदो आहे। साईं शादी वादी हे मां हिननि ॻाल्हियुनि खे मञींदो ई न। मां छो भई इन शादियूं हे छा आहे यार, तव्हांखे संभालणु अचे कोन थी, नालो ख़ाली ख़राबु थो करे। मां ठीकु आहे तूं हिकु दफ़ो करे ॾिस। साईं थोरे टाइम खां पोइ हुनजी शादी थी। हाणे हुनखे इहा ख़बर कान्हे त विज्ञान छा हूंदो आहे। सॼो ॾींहुं घर जूं भाॼियूं वठी ईंदो, शाम जो पाणी भरींदो, शाम जो घर वारीअ खे छत ते हलाए ईंदो, सॼो ॾींहुं हुन में पूरो विज्ञान वियो तेल लॻाए। असांजी घर वारीअ में केॾी आवड़त हूंदी आहे। हाणे हले पियो सभु। जय झूलेलाल। तव्हां विंदरायो, मञणो पवंदो तव्हांखे, तव्हां बिज़नेस सां गॾु गॾु इहो बि करे रहिया आहियो। एॾो सुठो कॉमेडी करे सभिनी खे खिलायो था पिया। काफ़ी वीडियोस तव्हांजा व्हाट्सएप ते वायरल थिया आहिनि। रोशनी हिकु ॻाल्हि ॿुधायो, मां बिल्कुलु बि तयारी न कई। तव्हांखे ॿुधायो मां राति 10 बि न ॾींदे, माना अची ईअं थकिजी कोन आहियूं। हाणे बि आहे तकिड़ो। उहो ई सचो कलाकार आहे, बिना तयारीअ जे तव्हां आहियो, तॾहिं बि हेॾो सुठो तव्हां कॉमेडी कई आहे हिते। जेको माइंड में अचे थो मां चवंदो आहियां, पर मां चयो हाणे ठीकु आहे, जेको मालिक ॻाल्हायो सुठो। बिल्कुलु सुठे नमूने कमलेश जी, मां तव्हांखे हिकिड़ो पुछणु चाहींदुमि कि हे जेको तव्हां वीडियोस वग़ैरह ठाहींदा आहियो या जेको कॉमेडी कंदा आहियो, त इहो तव्हां
स्टार्ट खां वठी करे कंदा आहियो की न तव्हां कॾहिं स्टार्ट कयो तव्हां इहो? मूंखे इहे 2 साल थियनि थिया चालू कयो। टिकटॉक ते स्टार्ट कयो हुयो पर हाणे हा, काफ़ी TikTok। ॿिए बि एप्स ते तव्हां ऐं मूंखे जेको नओं ऐप मिलंदो आहे हुन ते चालू करे छॾींदो आहियां। भले भाई जेका बि अॻियां वधूं। हाणे फोटोनि ते बि मां तव्हांजा असां वॉक वीडियोस बि ॾाढा ॾिठा आहिनि जेके तव्हां सॉन्ग्स वग़ैरह ठाहे करे विझंदा आहियो। बॉलीवुड सॉन्ग्स हूंदा आहिनि ॾाढा सुठा उहे मोस्टली तव्हांजा आउटडोर शूट्स हूंदा आहिनि। आउटडोर ई हूंदा आहिनि। मिड़ई संडे मिलंदो आहे थोरो 2-3 कलाक एंजॉय कंदा आहियूं। हाणे वरी फोटो ठाहींदो आहियां, फोटोनि ते सुविचार वग़ैरह जोक्स वग़ैरह ठाहे उहे बि तव्हांजा काफ़ी वायरल थी रहिया आहिनि। हाणे व्हाट्सएप ते काफ़ी ॾिठा आहिनि उहे बि फोटोस जेका तव्हां ठाहींदा आहियो जोक्स सां गॾु पंहिंजो फोटो हूंदो त तमामु सुठो। ऐं कमलेश जी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हेॾे शॉर्ट नोटिस ते आयव, न कई असां